नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयारोड में खबर ॾींदा हलूं। भिरयारोड शान काटन फैक्ट्री ऐं ज़रई कंपनी फातिमा फर्टिलाइज़र ऐं ज़राअत खाते जे सहकार सां हिकु सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें कणक जे फी एकड़ में वधीक पैदावार बाबति आबादगारनि ऐं हारियुनि खे ॼाण ॾिनी वई। कंपनी जे नुमाइंदनि ज़रई माहिरनि अयाज़ अहमद, कैलाश कुमार, अब्दुल समद अबड़ो, ज़राअत खाते नौशर फिरोज़ जे डिप्टी डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा मेमून सेठ, प्रेमचंद कोस्तानी ऐं ॿियनि चयो त कणक जी शुरूआती पैदावार दौरान पहिरियों पाणी 3 हफ़्तनि ते ॾिनो वञे, जेको मरहलेवार 6 दफ़ा ॾियणु खपे, जॾहिं त भाण खां पहिरियां ज़री ज़मीन जी चुकास ज़रूरी आहे। चुकास जी बुनियाद ते कीमियाई भाण जी क़िस्म मिक़दार जो तइन कयो वञे। फास्फोरस पोखे जी टाइम ते इस्तेमाल करणु घुर्जे ऐं नाइट्रोजन फसल जी पैदा थियण जी 25 ॾींहं अंदरि इस्तेमाल करणु खपे, जॾहिं त पोटाश कणक जी पोखे वक़्तु इस्तेमाल करणु खपे। वक़्तु सिर कीमियाई भाण जी सही इस्तेमाल न थियण सां ई पैदावार बहितर नाहे थींदी, पर ज़रई ज़मीन में कीमियाई भाण ऐं पाणी जी सही इस्तेमाल सां ई बहितर फसल तैयार थी सघे थी। हिननि चयो त फातिमा फर्टिलाइज़र सरसब्ज़ कंपनी आबादगारनि जी सहूलियत लाइ ही सेमिनार करे रही आहे, जीअं खेनि ॼाण मिली सघे। उन मौके ते ज़रई माहिर गुलाम मुस्तफ़ा मेमून वधीक चयो त ज़िले नौशर फिरोज़ में कणक जी पोखाई जो बहितर वक़्तु आहे। आबादगारनि खे घुर्जे त कणक जी पोखाई लाइ ज़रई ज़मीन तैयार करे कणक पोखी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।